कम जी ॻाल्हि मां तव्हां ॿिन्ही खे पोइ ॿुधाईंदुसि। पहिरियां तूं मोला बख़्शो मूंखे इहो ॿुधाए, जलाल जीअं ॾोह करे भॻो आहे अञा ताईं त वापसि नाहे मोटियो। सरदार साईं, जलाल वॾा ॾोह कंदो आहे। वॾे ॾोह करण जे लाइ वॾी सोच सम्झ ऐं बंदोबस्त करणो पवंदो आहे। सरदार साईं, हे रिढ बकरी जी ऐं वाटाड़ू खां फुर वारी चोरी त हिकिड़े ॾींहं में थी वेंदो। बाक़ी इहो जलाल कंहिं वॾी बैंक खे मथो ॾींदो छा? सरदार साईं, वॾा ॾोहारी रोज़ रोज़ ॾोह नाहिन कंदा। सरदार साईं, ज़रूर जलाल को वॾो ॾोह कंदो, छो त साल खन सुकून सां गुज़ारे सघे। मौला बख्श, ये सभु ॻाल्हियूं अजायूं आहिनि। ईअं सम्झ त जलाल हौ खां भॼी वियो आहे। मेरा बि वधीक ख़बर ख़ुदा खे। सरदार साईं, तव्हां जलाल खे छॾियो, वधीक का ॻाल्हि कयो। मोला बख़्श, जमाल बि लाबारे ते वियल आहे ऐं दिलमुराद हाणे ॿुधायो त लाली ऐं मीर हसन बि ॿई लाबारे ते वियल आहे। सरदार साईं, किथे जमाल जी ज़िंदगी ख़तरे में त न आहे? जमाल त सॼी ज़िंदगी ख़तरनि सां खेॾंदो रहियो आहे, पर असांखे कुझु ॿी सलाह करणी आहे। थोरो सुकून सां वेही सोचो त अलहदाद सां ॿी तरह अहिड़े तरीक़े सां प्लान कजे। प्लान जो सही वक़्तु इहो आहे छो त सॼो राज लाबारे ते वियल आहे ऐं अलहदाद बंगले में अकेलो आहे। आऊं त वॾी मुश्किल सां गांव खणी आहियां, पर कहिड़ी मूंखे ॻाल्हि त ॿुधायो। शुक्र अल्हम्दुलिल्लाह जो तव्हां ॿई ज़िंदा सलामत आहियो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, ही तव्हां दिलमुराद जे भौंका कहिड़ा भॼी वई हो? मूंखे ॿुधायो बि कोन्हे, कहिड़ी भॼी वियो? छितो थी पियो आहीं छा? दिमाग़ ख़राब थियो अथई हा? छा जलासी घर छॾे भॼी वेंदासीं? को दिलमुराद जो खाऊं था या उनजो भउ आहे असांखे? तव्हां कुर्ती वेठा बस तव्हांखे ॿुधायो कोन थियूं? ॿुधायो कोन थियो। शुक्र कयो जो तव्हांजे मथां मुसीबत टरी वई, जो ॿिन्हिनि जे मथां मार टरी वई, न त इहो दिलू जेको आहे मुछू घटि कोन करे हा। इहो बि तव्हांखे ॿुधाए छॾियां, ओ 5 किलोमीटर परते डिघी पियो पर दिलमुराद जे घर के धाड़ो कहिड़ो लॻो आहे मुआ? ख़बर त पवे न, रगो मुकर वांगुरु थी फतको। ॿियो छा थी चवी? मुंहिंजो मुकर जहिड़ो मोह आहे। मूंखे मोराठी चओ, कोपरी चओ, हा सुणी चओ, ऐं या जेका थी लेला चओ, मजरू चओ, जेको बि कुझु खपे चओ, मारवी चओ, उमर चओ, करे इहो थी चवी। बढ़िया बाजी नथी करी मुड़ुस जी हाणे हालत आहे। तव्हां वई थोरो ई मूंखे त कया मुंहिंजूं हली वयूं। मुआ ॻाल्हि त ॿुध, मूंखे तुंहिंजो मोह जेको आहे ॾाई जहिड़ो थो लॻे। शर्म न हेॾा सुर्खी पोटर थियण पोइ बि तोखे ॾाई थी लॻा। सुबुह शाम उथंदे वेंदे मुंहिंजे मुंह में पुछा कर हाणे आई मखणी उथी इहो कपिड़नि धोइण वारो साबुण त खणी अचे, हिन मुंहं जे मुंहं खे धो, पोइ आईनो ॾेखारीसि, पोइ को इतबार अचेसि आहे छा? इहो सिर्फ़ न कजो, मुंहिंजो मुंहुं हाणे कपिड़े धोइण वारे साबुण जहिड़ो आहे। ओ मासी, बेक़दरी नथी कदर कर, बेक़दरा कदर न कयारी को। अरे निमाणा इहो छा थो करी? मासी मीरा खे पारा थो ॾिनी? इहा त मूं दुआ ॾिनीमांसि, असां को हाणे पारा त ॾींदियूं आहियूं फ़क़ीराणियूं, बसि इहा त मूं जेको आहे दुआ ॾिनीमांसि त हा अला कदो सदाईं सुठी रहंदी आहे। 20, 40, 50 ॿार मासी बि ॿार ॼणंदी। न हाणे उहा उमिरि कान्हे, ॿी शादी करे त पोइ। अड़े हल फ़क़ीर पैदा थियो आहे। इहे पारा त मढ़ी में जेके फ़क़ीर रहंदा आहिनि न, उन्हनि जा लॻंदा आहिनि। तूं छा लॻंदा? मुंहिंजी बि मड़ी ठही वेंदी, मां बि मड़ी वारी फ़क़ीराणी साड़ी बसि। भली लख मड़ियूं ठहराए, पर आहीं त ज़ाल वारो न। ऐं मढ़ी जे फ़क़ीरनि खे ज़ालूं न हूंदियूं आहिनि, मढ़ी जे फ़क़ीरनि खे जेके आहिनि से चेला हूंदा आहिनि। ओ मासी साइंस तरक़ी कई आहे। हाणे जेको आहे असुली जेके आहिनि न माण्हुनि खे डॉक्टर बाबा माण्हू ठाहे थियूं छॾनि। मढ़नि में वञी जेको हली ॾिस त को डॉक्टर थोरी वेठा आहिनि, असां ई वेठा आहियूं, ॿियो केरु वेहंदो आहे मढ़नि में? हा आओ सचो आई। ऐं तॾहिं त राज ॼण तो जहिड़नि खे लाग ॾियणी छॾे ॾिना आहिनि, पता हाणे मेला कमायो। मासी मीरा, हिन खां इहो त पुछी वठ त दिलमुराद जहिड़े जे लाइ असांजे कढ छो पियो आहे? अदी लाली जेका दादरी खे मोबाइल ॾिनी न, दिलमुराद मुछू दिलू इहो बि सम्झे, जेका आहे न मखणी उहा मोबाइल ॾेई वई आहे। हा ओ त बाबा दिया लाली अहिड़ी तादी कई आहे न मुछूअ सां, अल्लाह करे छल न कैसा या तादी थे। तरस रगो तू तरस, अहिड़ी तादी कंदी सांस जो इन लाली बि न कई हूंदुसि। हा मासी मीरा वारो अथई।
तूं बि बेस्तो करीस ऐं लाली जे हथां वरी ॿिए तरीक़े सां बेस्तो कराईस। कीअं भला? मासी मीरा कन ओरे कर त ॿुधाई, बाक़ी हिन वात फाटोड़े जे साम्हूं ॻाल्हि कंदसि त सॼे राज में वञी ढंढोरो ॾींदो। अबा ख़ैर त आहे, कैसा विड़ी आयो आहे? अम्मा अम्मा कंहिंसां विढ़ंदुसि, बसि इहा ख़बर पइजी वई आहे त इहा दादली वारी मोबाइल लाली ॾिनी हिनखे। तोखे कंहिं ॿुधायो? लाली पंहिंजे मुंहं सां सभु कुझु ॿुधायो अथसि। पर किरणी तोखे कंहिं ॿुधायो? तोखे ख़बर पई कीअं? अम्मा इहा ख़बर पइजी वई, लाली इहो चयो त तोखे हिन दादली बेइज़्तो करायो। सभु सम्झ में अब्बा, सम्झी वियसि। घर में तोखे दादली बेइज़्तो कंदी, ॿाहिरि लाली घटि कोन कंदई। अंधे अड़िया आहियूं पुट, हाणे बेगी ठही अथई बेगी। अम्मा अम्मा तूं रुगो दुआ कंदी रहो, बाक़ी लाली ऐं दादली मुंहिंजो कुझु बि न करे सघंदियूं। दिलबुनाद, मां त तोखे कुझु नथी चवां, लालीअ सां तूं पाण वञी ॼाण। मूं ते ॾोह न ॾे अजायो, मां का तुंहिंजी बेइज़ती में ख़ुशि न आहियां। हा हा, मां सभु सम्झां थी पई। तूं मुड़ुस ते साह ॾियण वारी आहीं, कुर्बान थियण वारी। चलो का लुंडीअ ते लत अचई, कारी हरुक खई, का खट खजई। चाची, मरंदो त हर को ॾींहुं खुटे, तूं भले मूंखे पारा था ॾे, पर मूंखे कुझु कोन थींदो। हा हा, तोखे छा थींदो? नक जी पकी आहे, को नक हुजई नफ़्स हुजई त का ॻाल्हि दिलि ते बेहारे न। गैरत वारो माण्हू घर जूं ॻाल्हियूं ॿियनि खे ॿुधाईंदो आहे छा? उहा तो वटि ज़री कान्हे। लाली का ॿी आहे छा? हिन ई घर जी भाती आहे, अॼु न सुभाणे हिन घर में त ईंदी न। दिल मुराद जी ज़ाल बि आहे ऐं सॻी सोट बि आहे। बाक़ी मां ॿिए कंहिं धारे सां थी ॻाल्हायां त ॿुधायो। हा, तुंहिंजो ॻाल्हाइणो ॿोल्हाइणो आहे न, तॾहिं त तोखे सभु ख़बर थी पए पई। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त मां सॼो ॾींहुं घर में वेठी आहियां, माईअ जा चप ई नथा चुरनि पिया। कीअं थी ॻाल्हाए, काथे थी ॻाल्हाए, कैसां थी ॻाल्हाए, का ख़बर ई कान्हे। अम्मा सचो माण्हू घर वारनि जे साम्हूं ॻाल्हाईंदो आहे, पोइ मर्द हुजे या औरत, जेके चोरी ॻाल्हाइनि उन्हनि जे दिलि में चोर हूंदो आहे। घर वारनि खां लिकी मोबाइल ते ॻाल्हाइण वारा मर्द हुजनि या औरतूं, पर उन्हनि जे अंदर में चोर त हूंदो आहे न। मां अब्बा, तूं चोर जी ॻाल्हि तूं करे, हिते त वॾा वॾा धाड़े लहनि मन में पियल। अब्बा, ज़ाहिर रुगो लाली आहे, मुंहं में लॻल लाली आहे, बाक़ी ॻाल्हियूं त अलाए काथे काथे थियूं थियनि पयूं। तव्हां जेके बि ठगी जा ठाह ठाहियो, को बि तव्हांखे कोन रोकींदो। त हाणे को बि राज वारो तव्हांखे सचो कोन सम्झंदो, भले तव्हां पंहिंजो मथो फाड़े छॾियो। मां राज वारनि खे बि सुञाणा थो ऐं तोखे बि सुञाणा थो, हिन लाली खे बि सुञाणा थो। इहे सभु जुठियूं अलादात खान थो कराए। केसि ताईं इहे जुठियूं कराईंदो, हिकु ॾींहुं असांजो बि ईंदो, पोइ ॾिसजांइ। सिंध जी न्याणी महाराणी, सिंध जी न्याणी महाराणी। अस्सलाम वालेकुम। हे ॾिस डॉक्टरा, 1 2 3 4 5 6। हे ॾिस, लोअर खां हेॾा टा ॾंडराए आया आहियां। सुबुह सां सिज भरण खां पहिरीं लाबारे ते हलणो आहे। अदा, मां त हफ़्ते ॾेढ खां ॿनी ते वई न आहियां, भला कणिक लाबारे लाइ चढ़ी आई आहे छा? ओ खांदा बि सिज भरण खां पहिरीं तोखे नेरन तयार करणी आहे। जीअं उते पहुचूं बसि वठ 5-6 एकड़ त लाहे वञो। हा सही थो चवां, तूं सम्झे त 1 एकड़ कंदुसि, कोशिशि कंदासीं 2-3 एकड़ थी वञनि। मथां सिजूं पारे पोइ वरी नेरन तयार करें। मां लाबारे ते कोन हलंदी सां मीर अथन, बाक़ी नेरन तव्हांखे वक़्त ते मिलंदी।
छो तूं लाबारे ते न हलंदी? मुंहिंजी भेण लाबारे ते हले थी, मां लाबारे ते हलां थो, बाक़ी तूं लाबारे ते न हलंदी छो? वाह मांडरी वाह, लाबारे ते न हलंदी। ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, लाबारे ते मुर्शिद झलियो अथई या डॉक्टर रोकियो अथई जो लाबारे ते न हलंदी? कीअं नथी हले लाबारे ते? अदा मुर्शिद त हिनजी माउ आहे ऐं डॉक्टर वटि, डॉक्टरनि वटि त हीअ पूरो साल वई कोन्हे। लाली कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे? माणस जो हुकुम हिते हलंदो? ही माणस जो घर आहे छा? हिते हुकुम हलंदो त मुंहिंजो हलंदो, हिते जो हुकुम हलंदो, हिते जा क़ाइदा कानून हलंदा। जॾहिं पंहिंजी माउ जी धीअ हुई न कुंवारी ही, तॾहिं हिते हुनजो हुकुम हलंदो। हाणे मुंहिंजी ज़ाल आहे हीअ, मुंहिंजो हुकुम हलंदो। छा कानून मीर अथन? मां कोन कंदीसांव लाबारो, वञी ॿई भाउ भेण कयो या वरी कंहिंखे मुल्ह ते करायो लाबारो। मां कंहिंजी नौकरियाणी कोन हां। वाह, इहो ॻाल्हि हाणे कीअं थी? जॾहिं कुंवारी हुई त मां सां गॾु लापारो कीअं कंदी पंहिंजे पीउ सावण सां? वठ सट वठ सट वठ सट वठ सट हीअं लापारो कंदी। मशहूर हुई मशहूर लाभ में, लापारो करे ॼाणे खानजादी। मां बि चयो ठीकु आहे, भली ज़ाल थी मिले। जॾहिं को शादी थी थिए हाणे नखरा वधी विया आहिनि, लाबारो मां न कंदसि। लाली वञी पंहिंजे मुड़ुस खे लाबारो कराए त पोइ मां बि तोखे कराईंदसि, न त मुंहिंजो पंहिंजो भाउ आहे, मां वञी उनखे लाबारो कराईंदसि। हा, कई न मतलब जी ॻाल्हि। खानजादी, मूंखे रुगो एतिरो त ॿुधाए त तूं रही किथे थी, खाए किथे थी? अथई जवाब? ॿुधाए न, ॾे जवाब। तुंहिंजो घर कहिड़ो आहे? हा, मुंहिंजो घर कहिड़ो आहे? मुंहिंजो घर ही आहे। पर एतिरो ॿुधाए मूंखे लाली, तूं मुंहिंजे घर में छो वेठी आहीं? वञ न पंहिंजे मुड़ुस जे घर, वञी मर पंहिंजे मुड़ुस जे घर, हिते छो मूवी पई आहीं? बराबर, तूं सही आहीं, सची आहीं। फैसलो थी वियो आहे, मञोसी। मुंहिंजी भेण बि मञो, मूं बि मञोसी, फैसलो थी वियो आहे। पर खानजादी, अञा ॾंड ॾोह त रहियल न, उहे केर भरींदो ॾंड ॾोह? फैसलो थी वियो, फैसलो थी वियो आहे फैसलो। ॾंड ॾोह भरियो न? उहे ॾंड ॾोह ॿुधायो त सही, मां भाउ खां वठी ॾियांव। इहे ॾंड ॾोह मुंहिंजी भेण वठंदी, इहे ॾंड ॾोह मिलंदसि, तंहिंखां पोइ इहो पंहिंजे घर हली वेंदी। अल्लाह अल्लाह ख़ैर सलाह। तूं त ॻोठ जी वॾेरी आहीं, तोखे त असां दाह ॾियूं। माउ वारीअ जी ॻाल्हि ॿुधे थो न त हले माउ जी ॻाल्हियुनि ते ऐं वरी नखरा ॾेखारे। हा, तूं त ॻोठ जी वॾेरी आहीं न, मां न आहियां। हले तव्हां ॿई मूंखे मारे छॾियो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मीरस न, मां लाबारे ते कोन हलंदीसांव। अदा छॾेसि हिनखे, बसाणी ये ज़िद ते आहे। चङो, हाणे हीअं कर, तोखे पंहिंजे पगदार भाउ जी इज़त प्यारी आहे, मिठी आहे। खानजादी, तुंहिंजे लाइ सभ खां बहितर अथई त पंहिंजे इन दिलमुराद मोफी भाउ जी भेण बणजण बजाए जॾहिं कॾहिं मुंहिंजो भाउ छॾ पचर पंहिंजे भाउ जी। जेकॾहिं सुखी सताबी जिंदगी गुज़ारणी अथई न, हिन मीरसन कलंदर जे मस्त जी, हिन गैरतमंद जी ज़ाल बणजी हिन घर में रहो, छॾ पचर पंहिंजे भाउ जी। खानजादी, हाणे तूं फैसलो करे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, या तुंहिंजो इंतज़ाम कयां, सुठो इंतज़ाम, या वरी तुंहिंजे भाउ खां जेको इंतकाम वठां न, उहो तोखां इंतकाम वठां। तूं मुंहिंजे इंतकाम खे छॾ मीरस न, लालीअ खे घर मां कढण जे बारे में कुझु सोच। हा हा, ठीकु आहे। वाह वाह खानजादी, वाह वाह। ठीकु आहे, मां हितां वञा थी। तूं पंहिंजे भाउ खे चओ त मुड़ुस माण्हू थिए, पोइ मां पाण हितां हली वेंदसि। हाणे ख़ुशि?
राब मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जमाल वटि को जादू आहे या इहो अलहदाद अकुल जो अंधो आहे। सरदार साईं, न ई जमाल वटि जादू आहे ऐं न ई अलादाद ख़ान अकुल जो अंधो आहे, छो त अलादाद ख़ान जा सलाहकार सियाणा आहिनि। बराबरि, तुंहिंजो इशारो लाली ऐं मीरसन ॾे आहे न? हा सरदार साईं, लाली ऐं मीरसन फ़ैसिलो खटे विया आहिनि ऐं जमाल ॾोही साबित थियो आहे, पर माफ़ी कोन वरिती अथसि। महसूस त मूंखे बि थिए थो, छो त लाली ऐं मीरसन जमाल खे कॾहिं बि माफ़ कोन कंदा। हिन जो मतिलब त जमाल धोखो पियो थो खाए। सरदार साईं, इहा ॻाल्हि मूंखे महसूस पई थिए। बराबरि, भले जमाल धोखो खाए, पर इहा पक आहे त जमाल असां सां वफ़ादार आहे। सरदार साईं, जमाल न जेकॾहिं पलांद करे आयो त पोइ असां हुनखे पंहिंजो वफ़ादार सम्झंदासीं। बराबरि, माण्हू त मुक़ाबले में मारिजी वेंदा आहिनि, पर एतिरो सोच, जंहिं माण्हू सदाई लुट जो माल खाधो उहो कोडरूं पियो थो हणे। ॻाल्हि त थोरी सम्झण जी आहे। सरदार साईं, जमाल कोडर त लाली सां शादी जे आसरे में आई थी। लाबारो कंहिंजे लाइ थो करे? पक ॼाण त इहो सभु कुझु पलांद लाइ पियो करे। सिंध जी न्याणी महाराणी, सिंध जी न्याणी महाराणी। केतिरा भेरा झलियो थमाए कमदार, विच में न ॻाल्हाए, मूंखे ॻाल्हि पूरी करण ॾे। तूं मौज कर कमदार, ॻाल्हाइण ॾे दिल मुराद खे, ॻाल्हाए। सरकार, दादली वटि मोबाइल आहे त पोइ असां छा कयूं? लालीअ ॾिनी आहे, लालीअ ॿुधायो अथसि, पर ही हिते छा थो करे? बस कर कमदार, ॻाल्हाइण ॾे दिल मुराद खे, हिनखे ईअं ई ॻाल्हाइण जी आदत आहे। दिल मुराद, ॻाल्हि पूरी कर, ॻाल्हाए। बोतार साईं, दादली लाली सां जेके ॻाल्हियूं ॻाल्हायूं फोन ते, उहे मां तव्हांजे वातां ॿुधियूं आहिनि। बोतार साईं, छा मां इहो सम्झां त लाली तव्हांजे चवण ते दादली खे मोबाइल ॾिनी आहे? मूंखे रुगो एतिरो ॿुधाए त दादली जे मोबाइल जी ख़बर कुझु पई थी त हू लाली सां ॻाल्हाईंदा या कंहिं गैर मर्द सां? फिलहाल त लाली खे घर जूं ॻाल्हियूं ॿुधाए मुंहिंजो नक थी वढाए। छाजो नक थी वधाए हुई? हा, दादली जे ॻाल्हाइण सां तुंहिंजो नक थो वढिजे? तुंहिंजे अंदर में को त कूड़ आहे न दिल मुराद। बोतार साईं, मां कॾहिं बि तुंहिंजे अॻियां सचो कोन सघंदुसि। इहो कूड़ जो लफ़्ज़ कबर ताईं मूंसां गॾियो ईंदो। तोड़े जो मां घरां थो खावां। मुंहिंजे घर जे मामलनि में टंग अड़ाइण वारनि खे तव्हां बि कुझु नथा चओ। तूं जेकॾहिं दिलि सां मुंहिंजी राज जी इज़त कंदो हुजी हा, जेकॾहिं तोखे पंहिंजी ग़लती ते शर्मिंदगी थिए हा दिल मुराद, त घटि में घटि तूं मूंसां ईअं न ॻाल्हाई आहे। इज़त करण वारनि जे ॻाल्हाइण जो अंदाज़ ईअं न आहे हूंदो जे तुंहिंजो आहे। बोतार साईं, मां त शुरू खां ईअं ॻाल्हाईंदो आहियां। अॼु तव्हां मूंखे ईअं न आहे ॾिठो, तव्हां त मूंखे चङी तरह सुञाणो, मां ईअं ई ॻाल्हाईंदो आहियां। अॻु बि तुंहिंजे अंदर में मूला इज़त न हुई, ईअं ई ॻाल्हाईंदो आहीं तूं। तूं असांजी इज़त कॾहिं बि न करे सघंदे दिल मुराद। साईं अलादाद ख़ान, जॾहिं बि तव्हांजी दिलि में मुंहिंजे लाइ इहो शक ख़तमु थियो, पोइ अव्हांजी इज़त कंदुसि। पोइ भली दादली बदिरां सॼे राज खे तव्हां मोबाइलूं ॾियो, ऐं पोइ हिकु हिकु मिंट जी तव्हांखे ख़बर पवंदी त मां तव्हां सां कहिड़ी दुश्मनी थो कयां। दिल मुराद, मूंखे दुश्मनी सजण जी ख़बर आहे। मां तोखे ख्वारी खां बचण जा रस्ता थो ॾेखारियां। जे नाराज़ थो थी त तुंहिंजो भाग तुंहिंजो नसीब। ठीकु आहे बोतार साईं, तव्हां कंदा रहो मुंहिंजे घर जे कमनि में मुदाख़लत, मां तव्हांखे कुझु नथो चवां। अदा, जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झी थो न, त ख़ानदादीअ खे लाबारे लाइ न चओ। छो न चवां हिनखे लाबारे लाइ? मोतबर आहे, हिनखे न चओ लाबारे लाइ, हलंदी इहे बि लाबारे ते। अहिड़ी ॻाल्हियूं न कर मूंसां। अदा, मां चवां थी न,
त ख़ानज़ादीअ खे वठी हलण लाइ न चओ। छो न चवां छो? लाबारो त असां मज़दूरीअ ते बि कराए सघूं था, पर लाबारे ते हलण जो असांजो मक़सद छा आहे? मूंखे त रुगो एतिरी ख़बर आहे त लापारो करणो आहे, बस इहा ख़बर आहे। त पोइ अदा जमाल खे क़ैद मां आज़ाद कराइण जो मक़सद कहिड़ो हो? मतलब त तूं हाणे खाई जमाल खे सज़ा ॾियण थी चाहीं, ईअं न? हा दा, इन मौक़े खां वधीक बहितर असां वटि ॿियो को बि मौक़ो कोन्हे। समझी, तो सिधी ॻाल्हि कर न। अदा सुबुह सां ॾाटनि ऐं नेरनि सां गॾु मुंहिंजी लठ ऐं पंहिंजी कुहाड़ी बि खणी हलजांइ। लठ ऐं कुहाड़ी? समझी, लठ बि खणी हलंदुसि, कुहाड़ी बि खणी हलंदुसि। ऐं अदा समझी, लठ बि खणी हलंदुसि, कुहाड़ी बि खणी हलंदुसि। ऐं अदा अदे सोढे खे वञी चओ त सुबुह साण बनीअ ते पहुचे। अॻिते छा करणो आहे इहो मां तोखे पोइ ॿुधाईंदसि। ठीकु आहे, मां ॻाल्हि खे घणो समझी वियो आहियां, उते पोइ ॿुधाइजां। तूं सॼो ॾींहुं सुती पई आहीं। अमा मूंखे हिकिड़ी सलाह ॾे। फैसले थियण खां पोइ बि हिकु ॾींहुं अहिड़ो नाहे गुज़रियो जंहिंमें लाली या राज वारनि मूंसां ॾंद चक न ॾिना हुजनि। अब मां त तोखे पहिरियों ई चयो हो त घर में हीअ दादली बेगम वेठी अथई बेइज़ती करण जे लाइ, ॿाहिरि राज अथई, पर तोखे सम्झ में ॻाल्हि आई कोन हुई। हा मां इहो सच आहे त लाली अलादाद ख़ान मूंखे इज़त सां जीअण ई कोन ॾींदा। दिलमुराद उन्हनि ते ॾोह न ॾे, उहे त तोखे इज़त सां जीअण जे लाइ चवनि था, पर तोखे इज़त सां जीअण ई नथो अचे। इन में उन्हनि जो कहिड़ो ॾोह? कीअं जीबो आहे इज़त सां, तूं ॿुधाए। इज़त सां रुगो उहे माण्हू ज़िंदगी गुज़ारे सघनि था जेके सच ॻाल्हाईंदा हुजनि, जेके हक़ीक़त खे मञण ऐं जिन खे खुली दिलि सां पंहिंजी ग़लती जो अहसास थिए। पर मूंखे त तव्हां ॿिन्हिनि में अहिड़ी का शइ नज़र ई नथी अचे। पोइ केरु कंदो तुंहिंजी इज़त? हा, मुंहिंजी इज़त सरदार सोबल ख़ान जहिड़ा बि कंदा आहिनि। अलादाद ख़ान ऐं हुनजो राज मुंहिंजी इज़त नथो करे त छा मां इज़त वारो न आहियां? सही थो चई, तुंहिंजी इज़त सोबल ख़ान जहिड़ा सरदार ऐं जमाल जहिड़ा जाहिली करे सघनि था। हिकिड़ी ॻाल्हि चवां, उन्हनि जे ज़ोर ते भली तूं पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू सॾाए, पर मुड़ुस माण्हू थी करे ई कोन सघंदी। अड़े किरड़ी, तूं इहो ॻाल्हाए कीअं थी चोट चढ़ी? हा, शर्म आया अथई? अखे अची बेहयाईअ सां थी ॻाल्हाए वञे पई। तो तुंहिंजो निकाह ॿधो मुड़ुस आहे, कुझु त इज़त मान सां ॻाल्हाए। लाहे पाहे बि थी आहे। मां कॾहिं थी चवां त मुंहिंजो मुड़ुस न आहे। हर गैरतमंद ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे इज़त वारो ॾिसणु चाहींदी आहे, पर मां त उन मुड़ुस जी ज़ाल आहियां जंहिंजी राज में केर बि इज़त करण वारो कोन्हे। ॾिसूं था जमाल सां ॻाल्हाए। इहो सभु कुझु असां उन सूरत में कंदासीं जॾहिं जमाल मां ना उमीद थींदासीं। पक थींदी त उहो पलांत नथो करे सघे। हिम्मत वारी, मेहनत वारी